असां अॼु जेको आहे सो बाबुल मुराद इमाम बारगाह ते आहियूं, जंहिंजी जेको आहे सो हिस्ट्री जे लिहाज़ सां असां जावेद ख्वाजा खे गुज़ारिश कंदासीं त साईं असांखे ॿुधायो त इहो इमाम बारगाह इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम सां मनसूब आहे, इन जी कहिड़ी ख़ासियत आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी साईं, असां अॼु जंहिं जॻह ते मौजूदु आहियूं इहा अलमारूफ़ बुद्ध इमाम बारगाह जे नाले सां आहे। बुद्ध असां चवंदा आहियूं अरबा खे, सिंधीअ में उर्दू में बुद्ध इमाम बारगाह। त बुद्ध जो ॾींहुं हूअं मशहूरु आहे मौला इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे जो इमाल आहे हुनजी। त हीअ जेको इमाम बारगाह आहे बुद्ध इमाम बारगाह अॼु खां काफ़ी साल अॻु असां त जॾहिं खां आया आहियूं होश संभालियो अथऊं त बुद्ध इमाम बारगाह जी हिस्ट्री असांखे जेका मुंहिंजे नॉलेज में आहे उहा इहा आहे त हीअ हिकिड़ी औरत हुई, हिन घर में रहंदी हुई। उन औरत खे ख़्वाब में इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम आया, उन औरत जी मुराद पूरी थी ऐं उन खां पोइ हिन उहा इमाम बारगाह जेको आहे सो मौला जे नाले ते डोनेट कयो। हिन वक़्तु हिन जी जेका हिन खे संभालींदड़ आहिनि उहे बदीन ज़िले में निंदो शहर आहे, साईं बशारत हुसैन शाह साहिबु ऐं उन्हनि जी टीम, उन्हनि जी फैमिली आहे, उन्हनि जी घरवारी आहे, उन्हनि जी न्याणी आहे। उहे इन इमाम बारगाह खे संभालीनि था ऐं पंहिंजो जेको कुझु आहे उहो सॼो हिननि जे ज़िमे आहे। ऐं इन खां अलावा अज़ीज़ भाऊ अचे थो असांजो हिन इमाम बारगाह खे संभालींदा। अरे थोरी हिस्ट्री असांखे वधीक तूं ॿुधाइजांइ जेका मुंहिंजी सघे थो हिन नाले में। भाईजान मूंखे जेतिरी ख़बर आहे त बीबी जोन जे नाले सां ईरान में रहंदी हुई बीबी। हुते काज़मेन में बुध जी राति शुरू थींदी आहे, मंगल जो ॾींहुं हूंदो आहे त बरकत निमाज़ आहे, हिकिड़ी तस्वीर आहे जेकी राति जो शुरू थी वेंदी आहे, राति जो मग़रिब खां मंगल जे ॾींहुं तक़रीबन ॿिए ॾींहुं अरबा जे ॾींहुं मंगरब ताईं हलंदी आहे उहा तस्वीर ऐं बरकत निमाज़ माना पोइ उहो ई ख़्वाब बीबी उते ॾिठो। तव्हां इहो जो संग बुनियाद आहे कराची में रखो हुते ऐं तव्हांजो बुध जे ॾींहुं जो महिमान थींदो, माण्हुनि जा मसइला हल कंदो इमाम। त उन सिलसिले में मूं इहो पाण ॿुधो आहे, ठीकु आहे, केतिरे क़दम मुंहिंजी मां मूं हिते इहो वॾनि खां मूं हिते इहो ॿुधो ऐं माण्हू काफ़ी अचनि था ऐं मौज जे तौरु उन जा मसइला हल थी वञनि। अरबा जे ॾींहुं तव्हां हिते ईंदा तव्हांखे जॻह कोन मिलंदी पेर रखण। ऐं मूं आउं जो ख़ादिम आहियां हुते रहंदो ई इमाम बारगाह में, मूं काफ़ी मौजा ॾिठा आहिनि हिते मां हितां को ख़ाली वेंदो ई कोन्हे।